वालेकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे सुबुह जी सुरहाण में असां भली कार चऊं था। जीअं त अॼु मंडे जो ॾींहुं आहे। पहिरियों हूंदो आहे वीकेंड खां पोइ जेको मंडे हूंदो आहे ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, उथण में बि ॾुखियो हूंदो आहे, कमकार में बि थोरो ॾुखियो थींदो आहे, छो जो असां हिकिड़ी रूटीन में वेंदा आहियूं न। मंडे टू फ्राइडे असां जेको आहे हिकिड़ी रूटीन असांजी हलंदी आहे, उनखां पोइ अचानक सां जेको आहे वीकेंड खां पोइ मंडे ईंदो आहे त थोरो लेज़ीनेस या थोरी देरि थी वेंदी आहे। त तव्हां सभिनी खे भली कार चऊं था। अॼु जो प्रोग्राम तमामु सुठो ऐं स्पेशल रहंदो इंशाल्लाह। तमामु सुठा सिंगर बि असां वटि मौजूदु आहिनि ऐं असां सां गॾु हिकिड़ा नौजवान इतिहाद जा चेयरमैन आहिनि जेके थर सां तालुक़ु रखनि था। उन्हनि सां बि अॼु असां ॻाल्हाईंदासीं। असां नौजवान नस्ल जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं थर में जेके मसइला आहिनि उन्हनि खे असां हाईलाइट कंदासीं। पर उनखां पहिरियां मां थोरो कुझु ॻाल्हाईंदी हलां त इंसान जे अंदरि जेको आहे हिमत हिकिड़ी छा चइजे त ख़ुदा जी नेमतूं त खोड़ सारियूं असांजी ज़िंदगी में हूंदियूं आहिनि, पर हिकिड़ी जेका कॉन्फिडेंट हूंदो आहे न, हिमत हूंदी आहे, उहा हर इंसान में हूंदी आहे, पर कंहिं इंसान में लिकियल हूंदी आहे ऐं कंहिं इंसान में ज़ाहिर थी वेंदी आहे। कंहिं इंसान में बचपन खां हूंदी आहे, कंहिं इंसान में मेच्योरिटी खां पोइ ईंदी आहे। त कॉन्फिडेंट अगरि इंसान जे अंदरि हुजे त उहो कुझु बि करे सघे थो। जेकॾहिं तव्हां कंफ्यूज़ हूंदा आहियो त मूंखे हिकिड़ी शइ करणी आहे पर मुंहिंजे अंदरि एतिरी हिमत आहे या मूंखे कॉन्फिडेंट आहे। सपोज़ तव्हां मुंहिंजी ॻाल्हि वठो त मुंहिंजो जॾहिं पहिरियों मॉर्निंग शो हुयो हिते धरती ते, त मां ॾाढो घबरायल हुयसि त अलाए मां छा ॻाल्हाईंदमि, कीअं ॻाल्हाईंदमि, बट एट लास्ट व्हेन आई केम हियर ऐं जॾहिं असां लाइव वियासीं त कॉन्फिडेंट इंसान जे अंदरि पाण डेवलप थी वेंदो आहे। त इन ई हवाले सां असां तव्हां बि असांखे कॉल कयो त हिकिड़े इंसान जे अंदरि कॉन्फिडेंट कीअं अचणु घुरिजे। असां पंहिंजे महिमाननि खे वेलकम कयूं था, उन्हनि सां बि मां इहो सवाल कंदमि त सुबुह जी सुरहाण में असां वेलकम कयूं था अरबाब इब्राहिम खे। त अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। असां सां ॿिया जेके महिमान मौजूदु आहिनि तमामु सुरीला, तमामु सुठा सिंगर, सिंध जा सिंगर आहिनि। सागर खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो सागर? बिल्कुलु ठीकु ठाक। अब्दुल्ला आहिनि असां सां ढोलक ते। अस्सलाम वालेकुम। सावण आहिनि असां सां हारमोनियम ते। त असां पहिरियां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं, उनखां पोइ असां अरबाब सां कचहरी कंदासीं। जी बिस्मिल्लाह। अली अली कर बंदा अली असां जो ईमान, छॾे होड हसद खे कर पको पंहिंजो ईमान, ओ उते मिलंदो ईमान। आशिक अलहदाद चवे मेरे घर पे सजा गाजी कालम और दर पे लिखा है याली मदद। मेरे घर पे सजा गाजी कालम और दर पे लिखा है याली मदद। मेरे सर पर साया पंजतन का, मेरे सर पर साया पंजतन का
सुभान अल्लाह, ज़बरदस्त, तमाम सुठो लॻो। लाजो भाई के भी वेलकम क्यों था। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? सलाम, ठीक ठाक, खैरियत से। कैसा लगा आपको? बहुत अच्छा, बहुत अच्छा निभाया इन्होंने। अच्छा अरबाब, तव्हां मूंखे ॿुधायो त इंसान जे अंदरि जेका हिम्मत हूंदी आहे, कॉन्फिडेंट हूंदो आहे, माशाल्लाह तव्हां नौजवान नस्ल जे लाइ कमु कयो था, त उहा कीअं अचणु घुरिजे? अवेयरनेस इन जी छा ॾिबी? ॻाल्हि इहा आहे त नौजवान ऐं पंहिंजे थर जे हिसाब सां चवंदो त थर में हिकिड़ी त नौजवान जे अंदरि खपंदो अचे थो, थर में तालीम कोन्हे को। ऐं असांजो थर जो माण्हू तक़रीबन हिन वक़्तु कराची में न आहे, तॾहिं बि 2.5 खां 3 लख माण्हू हिते कराची में कमु करे थो। नौजवान जे अंदरि तॾहिं अचे जॾहिं तालीम हुजे, ऐं तालीम खां पोइ जेको शौर ईंदी आहे। असां त माशाल्लाह थर जा माण्हू वीचारा ॾाढा महिनती माण्हू आहिनि कराची जहिड़े शहर में, ऐं उन खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके ड्यूटियूं कंदा, कमु कनि था। असां वटि जेकॾहिं इहा तालीम जी शइ जेकॾहिं थर जहिड़े शहर में असां वटि जेकॾहिं गवर्नमेंट तरफ़ां हालांकि स्कूलूं पयूं आहिनि, ॻोठनि में 8-10 स्कूलूं पयूं आहिनि, पर बंदि न हुजण जे बराबरि तालीम आहे कोन। मतिलबु सिंध जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, असांजो इलाइक़ो सिंध जा तव्हां ॿिया ज़िला हिकिड़े पासे, सिंध जा जेके थर जी पट्टी लॻे थी, चाहे उहो सखर जी पट्टी लॻे या नवाबशाह में लॻे या उमरकोट में या सांगड़ में, थर सां सुतेली माहौल तालुक़ु आहे। 3-4 ज़िला थर में, तव्हां 2 ज़िला उमरकोट ऐं मिठी ज़िलो अहिड़ो आहे जेको थर सां तालुक़ु रखे थो। उमरकोट जो पूरो तालुक़ो थर सां अचे थो। त उन्हनि इलाइक़नि में जेको आहे गवर्नमेंट जी उहे कोन्हनि जो ख़िदमतूं जेके हुजणु खपनि असांजे ख़ासि करे। हींअर पूरे ॾिसो कोरोना खां पोइ पूरे सिंध जी ॿियनि ज़िलनि जी सूरत हाल हिकिड़े पासे आहे, थर जी ॿिए पासे आहे। असांजो माण्हू नौकिरी पेशा घणो आहे, फैक्ट्रियूं बंदि थी वियूं, ऐं माण्हू ते बंगला जे कमु कंदा, उन्हनि खे 3-4 माण्हुनि खे कढी छॾियूं। त असांजे थर जो माण्हू ॿिए नंबर में न, गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे का सहूलियत ई कोन्हे, को तालीम जी को सहूलियत हुजे त असांजे नौजवान में कॉन्फिडेंस अचे, पर उहा आहे कोन। गवर्नमेंट जी न हुजण जे बराबरि आहे, न सिहत जी सहूलियत आहे, न तालीम जी सहूलियत आहे। असां थर वासियुनि सां हींअर आऊं राति कराची में जेको मूं प्रोग्राम कयो आहे, तक़रीबन न आहिनि त हिते 400-500 माण्हू हिते राति में प्रोग्राम कयो आहे। त असांजे थर जे माण्हुनि खे हिते बंगलनि ते कमु कनि था, उन्हनि खे कूड़नि केसनि में फासाए करे उन ते FIR कटे, हींअर 2-3 छोकिरनि सां त FIR कटाए छॾियूं आहिनि। बेरिया टाउन में को मालिक वेलो लाहौर वापसि आयो त 2-3 करोड़ चोरी कई आहे। थर जो माण्हू जेको आहे बुखियो सुतो पवंदो, कॾहिं बि कंहिं 5 रुपया घुरंदो कोन को। असांजे थर जे माण्हुनि सां ॾाढो ज़ुल्म जी हिता आहे। ऐं उनखां पोइ असांखे जेको आहे एॾो सॼो कारो सोन कोयलो निकितो आहे असांजे थर में, असांजे थर जे माण्हुनि खे का शइ नथा ॾियनि। हींअर मुख़्तलिफ़ ॻोठनि तां माण्हू घुराए, ऐं हुते जेको तव्हांखे चए भर्तियूं था करूं, जेकॾहिं हिकिड़े UC में जेकॾहिं 200 माण्हू आयो त भर्ती 3 माण्हू कया अथनि। असांजे इलाइक़े में कोयलो कढण पिया, असांजे माण्हुनि खे हुते सहूलियतूं नथा ॾियनि। त हीअ त थर जे माण्हुनि सां सुतेली माहौल सहूलियत इहो साम्हूं आहे सिंध गवर्नमेंट जो। ऐं त हर TV ते चैनल ते हर मूं इहा ॻाल्हि कई आहे त मुंहिंजे थर खे तालीम ॾियो, पाणी ॾियो, सिहत ॾियो। RO प्लांट तव्हां लॻाया आहिनि 750, जंहिंमें 450 RO प्लांट लॻा आहिनि, बाक़ी लॻा ई कोन्हे। 400 RO प्लांट 50 जेके लॻा आहिनि उहे कमु कोन था कनि, 2 महीना 3 महीना हलिया, उन खां पोइ उहे बंदि पिया आहिनि। न असां वटि तालीम जी सहूलियत आहे, न पाणी जी सहूलियत आहे, ऐं कंहिं शइ जी कोन्हे। असांजे माण्हू अबोज आहे, जेकॾहिं असां हिननि ॿियनि माण्हू वांगुरु असां ॾंडो खणी वेही रहूं थर जे कोयले, असां जेको आहे कॾहिं इन हक़ में कोन्हे त असांजे थर में कोयलो न निकिरे। असांजे थर में जेका आहे असीं कॾहिं बि इन कोन रहियासीं त असांजे इलाइक़े में निकिरे, पर पहिरीं असांजे माण्हुनि खे त ॾियो। असांजे माण्हुनि खे नथा ॾियनि। ॿाहिरि जा माण्हू, पंजाब जा माण्हू, बलोचिस्तान जा माण्हू हुते भर्ती कनि था। असांजे हाणे ॿिए इलाइक़े में जो कमु शुरू थियो आहे हुते बि असांजे माण्हुनि खे नथा ॾियनि। तव्हांजी इन ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हांजो जज़्बो ॾिसी, तव्हां नौजवाननि लाइ सोचो था। त असां सागर जी तरफ़ हलंदासीं, हिकिड़ो अञा कलाम ॿुधंदासीं, उन खां पोइ अरबाब इब्राहिम सां कचहरी जारी रखंदासीं। जो कलाम आहे मोहम्मद साहिब भाई शेरी आहे। जी जी, बिस्मिल्लाह। ओ साईं तू आबिद शाह साईं, आसूं में दियूं सब जो पुजाई। साईं तू आबिद शाह साईं, आसूं में दियूं सब जो पुजाई। तुझे दर ते सवाली अचनि था, उजड़ियल बेअर्ज वञनि था। तूं आले रसूल बि आहीं, साईं तू आबिद शाह साईं, आसूं में दियूं सब जो पुजाई। साईं तू आबिद शाह साईं,
थैंक यू नाज़रीन। नंढड़ो ब्रेक वठूं था, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहो सुबुह जी सुरहान। चांद की रात में वेही सिंधु मथा, चांद की रात में वेही सिंधु मथा, मुर्की मुँह खे लिकाइण गज़ब थी वियो, गल गिरा थी नहीं कुछ कन में चई, गल गिरा थी नहीं कुछ कन में चई, सोरी मोखे खिलाइण गज़ब थी वियो, चांद की रात में। याद थई जो भिटाई जे रोज़े में तो, गॾ मरण ऐं जीअण जो वाइदो कयो। याद थई जो भिटाई जे रोज़े में तो, गॾ मरण ऐं जीअण जो वाइदो कयो। जे विसारे छॾी त शाबस हुजई, जे विसारे छॾी त शाबस हुजई, तुंहिंजो वाइदो भुलाइण गज़ब थी वियो, चांद की रात में वेही सिंधु मथा, चांद की रात में। ब्रेक नाज़रीन, तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था। उमेद आहे त तव्हांखे मुंहिंजो गानो पसंदि आयो हूंदो। असांजे डायरेक्टर जी ऐं असांजे कॉलर्स जी फरमाइश हुई त असां वटि वेठा आहिनि अरबाब इब्राहिम, त तव्हां इहो ॿुधायो। जी ठीकु, बिल्कुलु। असांजे डायरेक्टर जो ई सुवालु आहे, नौजवाननि जेका नस्ल आहे, असां उन्हनि जी ॻाल्हि पे कई, त तव्हां पाण पर्सनली उन्हनि जे लाइ कहिड़ी ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि? मां जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो, मां पर्सनली जेको आहे ख़िदमतूं जीअं थर में ऐं तालीम आहे, जीअं पंहिंजे नौजवाननि खे जेको आहे हाणे राति जॾहिं मां प्रोग्राम धरती टी वी जो हुयो, जॾहिं मां कराची आयो आहियां, त मां वॾो हिकिड़ो कराची में प्रोग्राम रखियो नीलम कॉलोनी में, ऐं उते पंहिंजे नौजवाननि खे घुरायो त सॼी ज़िंदगी असांखे इहो बोरचीपो या ड्राइवरी न आहे करणी, असांखे पंहिंजे थर में तालीम ॾियारणी आहे, असांखे अॻिते उथिणो आहे। त मां अहिड़ा खुलियूं खुलियूं कचहरियूं पंहिंजे थर में बि रखायूं आहिनि, ऐं हिते कराची में बि, हैदराबाद में मां मुख़्तलिफ़ महीने में 2-3 प्रोग्राम रखाईंदो आहियां। भई नौजवान खे कंदो त हाणे हिन कम में निकिरो, असांजो थर जो पंहिंजो कोयलो आहे, उन में असां पंहिंजे लाइ नौकरियूं वठूं, त उन लाइ मां कोशिशि पूरी पंहिंजे नौजवान जे लाइ कयां पियो। जिते मसइला थियनि था हैदराबाद में या कराची में, उते पहुचां थो, ऐं जेको मूंखां थी सघे थो उहा उन जे लाइ सपोर्ट कयां थो। को थाणे में आहे, को जेल में आहे, कंहिंसां को मालिक मसइलो करे थो, उनखे उथो। पंहिंजी हाणे ज़रूरी न आहे त असांखे सॼी ज़िंदगी को इहो ई बोरचीबो करिणो आहे या पढ़ाई नौकिरी करणी आहे। असांजे इलाइक़े में एॾो कारो सोन निकितो आहे त असांखे हुते नौकरी वठी असां हुते हली नौकरी कयूं। सॼी ज़िंदगी असां थरवासनि खे नसीब में लिखणु कोन्हे। असां वटि हुते MPA MNA असां वटि मुल्क जा वज़ीर आज़म थियंदा, उहे बि असांजा हुतां चूंडिजी अची पाकिस्तान जा वज़ीर आज़म थियंदा, उहे असांखे छा त ॾिनो। हुते वाइदा अचनि था असां वटि करे, असां उन्हनि जे माण्हुनि जे जलसनि में वञूं था ऐं वेही वेही ॿुधी वापसि हलिया था वञूं, असांखे ॾियनि छा था इहे। उन करे मां मुख़्तलिफ़ महीने में 3-4 प्रोग्राम रखाईंदो आहियां, ऐं पंहिंजे कराची जहिड़े शहर में, हैदराबाद में इंशाअल्लाह नौजवान मूंसां गॾु बीठा आहिनि। एॾी ख़ल्क़ जेको आहे उहो चवनि था त असां चेंजिंग चाहियूं था, तालीम पंहिंजे ॻोठनि में आणियो, स्कूलूं पंहिंजूं खुलरायो। तो ग़रीब माण्हू 10-12 हज़ार पगार, उहो वीचारा किथां ॿार पंहिंजो पढ़ाईंदो, ॿार जो कीअं हलाईंदा। बिल्कुलु, तव्हां सां कंटिन्यू कयूं था। असां वटि कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा, कीअं आहियो? ठीकु आहियो? हा अदा, इहा कहिड़ा ऐं परवेज़ वग़ैरह कहिड़ा पुछां? जी जी, छा चवणु चाहींदो? कीअं पियो लॻे प्रोग्राम? प्रोग्राम सुठो आयो आहे।
महिरबानी। कोई फरमाइश? फरमाइश का कोने इहो हिकिड़ो आवाज़ सही कोन हुजे। आवाज़ ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे, असांखे तव्हांजो आवाज़ु बिल्कुलु सही पियो अचे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो अरबाब इब्राहिम जी, हाणे बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे, हींअर ताईं बि मुंहिंजे ख़्याल सां हलनि पियूं थर में बरसातूं। बरसाति खां पोइ थर जो कहिड़ो हाल आहे? बरसाति हींअर मतिलबु पूरे थर में पए उहो बरसाति न आहे पई। जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि आहे त हैदराबाद में जेकॾहिं उमरकोट में आहे त छाछरे में कोन्हे को, छाछरे में आहे त मिठी में कोन्हे को। हिन दफ़े बरसातूं पोइ दफ़े जॾहिं असां वटि बरसातूं भलियूं पियूं, फसल भला थिया त इहे तिॾ पाण सिंधी में चऊं, इहे तिॾ एतिरा आया जो किरोड़नि अरबनि में हुया। फसल तयारु हुयो ऐं उन्हनि जेको आहे तिॾ खाई हलिया विया। सिंध गवर्नमेंट ॻाल्हियूं वॾियूं कंदे रही त असां थर में स्प्रे करायोसीं, हे कयोसीं, पर हिकिड़ो मण बि कंहिं ॿनी माण्हू कोन कयो। वरी असांजी जेको आहे दाल मुङनि वारी जेको असांजी बची, उन्हनि जा जेके बचा थिया तिॾनि जा, उहे दाल उहे खाई आहे। पोइ साल असांखे का शिकर। हिन साल जेके माण्हू ॿनियूं खेड़ियूं आहिनि, अञा ॿनियुनि खेड़े अञा दंग कयो कोन्हे। वरी ज़मीन मां जेके उहे पाण चूहा चऊं, उहे सिंधी में उंडर चऊं, इहे जेके आहिनि उहे निकिता आहिनि, त उन्हनि जेको आहे पर मां फसल अञा राति जो माण्हू लॻाए विया आहिनि, सुबुह जो उहे खाई आहिनि। उहो असां वटि वरी अलॻि सिस्टम थियो। अञा ताईं बरसाति बि जीअं हेतिरी बरसाति थोरी घणी पई आहे। बिल्कुलु, इन बारे में मां तव्हां सां बिल्कुलु ॻाल्हाईंदमि। हींअर ब्रेक जो वक़्तु थियो आहे, त डोंट गो एनीवेयर, कीप वॉचिंग धरती TV। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां सभिनी खे भली कार आहे सुबुह जी सुरहाण में। तमामु ज़बरदस्त शो हले पियो ऐं मुंहिंजे हथ में आहे टपाल मेज़बान चांहि, जेका तव्हांखे सुस्त खां चुस्त करे छॾींदी आहे। ऐं सुबुह जो वक़्तु हुजे ऐं चांहि न हुजे त पोइ चांहि जे बग़ैर त कोई बि सुबुह जेका अधूरी हूंदी आहे। ऐं सिंधियुनि में मां इहो ॾिठो आहे त चांहि जी एडिक्शन इलाही हूंदी आहे, ऐं मोस्टली घरनि में मां इहो ई ॾिठो आहे त टपाल मेज़बान चांहि ई हूंदी आहे। त तव्हां बि पियो ऐं ज़िंदगी खे ख़ूबसूरत तरीक़े सां जियो। असां वटि सुठा महिमान भी वेठा आहिनि, असां सां लाजो भाई भी आहिनि, त छो न एहसान अरबाब इब्राहिम असां हिकिड़ो गानो ॿुधो इन्हनि खां। क्या सुना रहे हैं? सिंध के लेजेंड हमारे शमन भाई का गीत है, शमन अली मेरा। माशाल्लाह। गुजरी वही आब हो या हवा का खबर ही न पे, हो अभी चाह दे थोरो वेसाह दे, ओ फिरी वही का खबर ही न पे, हसी जिंदगी। वाह, ज़बरदस्त। लाजू भाई जी हिकिड़ी ॻाल्हि इलाही सुठी आहे, मां महिमाननि खे बि ॿुधायां तो उर्दू स्पीकिंग आहिनि ऐं हुननि सिंधी में गानो गायो आहे। बहुत अच्छा आपने निभाया। कॉल असां वटि, अच्छा माशाल्लाह, और सिंधी बड़ी आपने ज़बरदस्त गाई है। कॉल असां वटि आहे। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अदी कीअं आहे? ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु, तव्हांजी दुआ आहे। अदी ज़ैन, तव्हां कीअं आहियो? अच्छा, अदा ज़ैन, मां बिल्कुलु ठीकु आहियां। छा चवणु चाहींदो? कीअं पियो लॻे प्रोग्राम? जी दीदी, तव्हां प्रोग्राम केॾो सुठो था कयो, मूंखे तव्हांजो इलाही पसंदि ईंदो ॻाल्हाइण। महिरबानी, तव्हांजी दुआऊं आहिनि। कोई फरमाइश कंदो? जी मां नात ॿुधाइणु चाहींदमि। जी जी प्लीज़, बिस्मिल्लाह। जी। चले अला नबी बिना, चले अला मोहम्मद, चले अला नबीना, चले अला मोहम्मद। सबको सुखियो वसे तो सरदार जे करे, नाराज रब न थींदो पंज यार जे करे, नाराज रब न थींदो पंज यार जे करे, सबको सुखियो वसे तो सरदार जे करे, नाराज रब न थींदो पंज यार जे करे, नाराज रब न थींदो
तो पंज यार के करे इंसान बेकदर आ जाने न तो सके गालियों दिमाग में ही आने न तो सके कब्रन में काबूतिया वनी मोरन जेड़ा मोर तीन खां शुरुआत में वो ज्यादा अंजल के जोर तभी तेर शेष दे वया डगा में हूँ ढोर इन भलारी अबू हमें वही सुता बांगिया चोर। सुभान अल्लाह ॾाढो ज़बरदस्त ॾाढे प्यारी तरीक़े सां नात इन्हनि निभाई। त अरबाब इब्राहिम तव्हां मूंखे इहो ॿुधायो त जीअं मां अवेयरनेस जी ॻाल्हि कई त नौजवान नसल खे अॻिते वधणु घुरिजे ऐं उन्हनि खे कुझु करणु घुरिजे पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजी धरती जे लाइ, त तव्हां उन्हनि नौजवाननि खे तव्हां पंहिंजे नज़रिए सां तव्हां छा चवणु चाहींदो त जेकॾहिं उन्हनि खे अॻिते वधणु घुरिजे त पहिरियों स्टेप छा खणणु घुरिजे? अॼु ॻाल्हि इहा आहे त पहिरें स्टेप त इहो ई आहे त असांखे जेको तालीम आहे या असांजा माण्हू जीअं हाणे ॿार मुल्क में दुनिया में पढ़ाई खां सवाइ त माण्हू वञी कोन थो सघे। थर जा कुझु माण्हू आहिनि जेके पैसे वारा आहिनि जेके पंहिंजा ॿार पढ़ाया आहिनि, पर असांजो छा थियो हुते जेको माण्हू थर मां वॾो थी अॻिते निकितो आहे उन छा कयो पंहिंजो कराची में या उमरकोट में या पाकिस्तान जे कंहिं ज़िले में जेको आहे सूबे में घर ठाहे वेही रहियो आहे, वापसि न आहे उनजी पोइ कई त पोयां ग़रीब माण्हू वेठा आहिनि हू बि अॻिते निकिरनि। त नौजवाननि खे मुंहिंजो पैगाम आहे त महिरबानी करे उथो ऐं जीअं हाणे उथिया आहियो उथो अॻिते बीहो ऐं छॾियो हाणे बगलनि जूं नौकरियूं या ड्राइवरियूं ऐं महिरबानी करे उथो पंहिंजा ॿार पढ़ायो। जीअं असां पंहिंजे थर हिकिड़ो इलाइक़ो अहिड़ो आहे जॾहिं बरसाति वसंदी आहे त मुल्क साओ थी वेंदो आहे, माण्हू कश्मीर जे बजाए थर जो रुख कंदा आहिनि। हींअर 14 अगस्त थी आहे त माण्हू थर जो रुख कयो आहे त बरसाति घटि हुजण जे करे सावा कोन थिया, त पंहिंजा नौजवान में टैलेंट आहे ऐं असां जेको अॻिते निकिरी सघूं था। असां वटि मेन शइ आहे त तालीम अचे ऐं तालीम मेन शइ ज़रूरी आहे। तालीम जॾहिं अची तालीम लाइ वरी उस्तादनि खे खपे त उहे अचनि स्कूल्स में ऐं अटेंडेंस पंहिंजी वधाइनि। गोसरू मास्तर ॿिए हिसाब आहिनि। बिल्कुलु कॉल असां वटि आहे अरबाब इब्राहिम, असां खणूं था। अस्सलाम वालेकुम। अदा तव्हांजी दुआ आहे। अदा माजिद महर जी कॉल आहे। जी अदा तव्हां ॿुधायो कीअं आहियो, छा चवणु चाहींदो? करम अल्लाह पाक जो अती गर्मी घणी आहे जैकाबाद में। जी बिल्कुलु। ऐं तव्हांजो जुबानी के प्रोग्राम असांखे ॾाढो वणंदो आहे। महिरबानी अदा, तव्हांजी दुआऊं आहिनि। ऐं तव्हांजी आवाज़ बि ॾाढी सुठी आहे, इन जे करे मां तव्हांजी आवाज़ खे सिलेक्ट करे नात लिखी आहे हिकिड़ी। अच्छा अच्छा, माशाल्लाह। जी हा, उहा कंप्लीट त न आहे थी जी, पर उहा मां कंप्लीट करे इंशाल्लाह तव्हांखे जुबानी के ॾींदुसि। ज़रूर उहा ज़रूर तव्हां धरती न्यूज़ ते इंशाल्लाह जुबानी के पढ़जो। धरती ज़रूर जुम्मेवारी ॾींहुं मां ज़रूर तव्हांजी नात पढ़ंदमि। तव्हां असांजे डायरेक्टर खे लिखाए वठिजो उहा नात। महिरबानी अदा, तव्हां एतिरे प्यार सां मुंहिंजे लाइ नात लिखी आहे ऐं मां ज़रूर पढ़ंदमि। हाणे रब नवाज़ सागर खां असां ॿुधंदासीं, छा पिया ॿुधायो? शाइर आदिल मोरई साहब जो तमामु बहितरीनु असांजी सिंध जो शाइर आहे। बिस्मिल्लाह कयो। बसि हुननि ॻाल्हि कई आहे, तूं सुखी हो सदाईं हुजे, असांजो ख़ैरु आहे। तूं सुखी हो सदाईं हुजे, असांजो ख़ैरु आहे, असांजो ख़ैरु आहे। तूं सुखी हो सदाईं हुजी, असांजो ख़ैरु आहे, असांजो ख़ैरु आहे। तूं सुखी हो सदाईं हुजी, असांजो ख़ैरु आहे, असांजो ख़ैरु आहे। तूं सुखी हो सदाईं हुजी,
तुझा गैर सा कहक बिचाहे तो दिला दिह से मुँह दिखाए मुझे खुश तुझते बसी मुझे खुश तुझते बसी असां जो खैर आहे असां जो खैर आहे तू सुखी सदाई हुजी असां जो खैर आहे असां जो खैर आहे तू सुखी सदाई हुजी तुझे आदो दिल निभायो तोखे तरस न दिल भर को आयो तुझे आदो दिल निभायो तोखे तरस न दिल भर को आयो मुझी खुश तुझते बसी मुझी खुश तुझते बसी असां जो खैर आहे असां जो खैर आहे तू सुखी सदाई हुजी असां जो खैर आहे असां जो खैर आहे तू सुखी सदाई हुजी वाह 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 ज़बरदस्त। ब्रेक जो टाइम आहे नाज़रीन, थोड़ी देर में असां वापस अचूं था। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था। सुबुह जी सुरहाण में ज़बरदस्त माहौल लॻो पियो आहे, तमामु सुठी सुठी कचहरी हली रही आहे जंहिंमें असांखे नॉलेज बि मिले थी ऐं ख़बर पए थी त कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़े कहिड़े मसइलनि ते थर जे हवाले सां गौर करणु घुरिजे। अरबाब इब्राहिम असां सां गॾु वेठा आहिनि त उन्हनि सां हिकिड़ी ॻाल्हि हली रही हुई त उनखे मां चाहींदमि त तव्हां थोरो हाईलाइट कयो जेको असां बरसाति जे बारे में ॻाल्हायो हुयो। जी ॻाल्हि इहा बरसाति पाण ॻाल्हि ते छॾीसीं त हींअर बरसाति पई आहे त वरी जेके उंदर जेके चूहा आया आहिनि त उन्हनि वरी जेको फसल माण्हू लॻायो हुयो, हिकिड़ो त माण्हुनि खे पोइ साल वारो जेको हुई ख़तरो हुयो त वरी तिॾ न अचनि, वरी असां जेको एतिरो ख़र्च करे वेही रहियो। हींअर ट्रैक्टर जी खेड़ी 1200 खां 1300 रुपया हले बि कलाकु, त उनजे करे कुझु माण्हू ॿनियूं खड़ियूं, कुझु न खड़े सघिया, जंहिंजे करे बरसाति कोन हुई। जिते बरसाति हुई उते वरी माण्हुनि खे चए पोइ साल छा कमायोसीं, तिॾ खाई आहे, फ़ाइदो कोन्हे। हिन दफ़े त तिॾ पहिरीं खां ई वेठा हुया। हिन दफ़े तिॾ जी बरसाति अचे बि उन सां गॾु तिॾ बि अचनि, तो वरी उहे जेके माण्हू तिॾनि जे करे कुझु माण्हू ॿनियूं खड़ी, वरी जिन माण्हू ॿनियूं खेड़ियूं उन्हनि जे लाइ वरी इहे अची विया, उंदर अची विया, इहे चूहा अची विया, त उहे माण्हू जेको लॻाया हुआ उहे जंहिंजा मथे ई कोन आहे उहे खाई विया हलिया। उन खां पोइ वरी ॿियो मसइलो इहो पेश थो अचे त पोइ दफ़े जेके ॿनियूं सिंध हुकूमत मतिलबु पंहिंजे कमिश्नर मिपु ख़ासि लेटर कढियो त उन ते जेको आहे मुख़्तियार कार तपेदार खे सांगड़ ज़िले मुख़्तलिफ़ थर जा इलाइक़ा लॻनि था ऐं प्लस में वरी लॻे थो पंहिंजो मिठी लॻे थो थर परकर ज़िलो, उमरकोट ज़िलो, कमिश्नर लेटर करे उन ते अमल न थियो। वरी कमिश्नर लेटर करे होम डिपार्टमेंट खे त असांखे पुलिस जी सपोर्ट ॾियो, वरी उहा पुलिस जी सपोर्ट जे लाइ होम डिपार्टमेंट लेटर कढियो, सभिनि थान खे पाबंद कयो त 144 कलम 3 महीने जा लागू थियल आहे। इन में सरकारी ॿनी माल जा जेके गोचर आहिनि उहे केरु ॿनी न खणंदो। पोइ साल में कुझु ॿनियूं भेलाई वयूं, फसल माण्हू थियल हुयो, मुख़्तियार कार तपेदार विया हुते भेलायूं कमिश्नर जे ऑर्डर लेटर ते। हिन साल छा थियो त वरी मुख़्तियार कार ऐं तपेदारनि मिली पैसा वठी ॿनियूं वापसि जेके वॾेरा आहिनि थर जा उन्हनि ॿनियूं वापसि खेड़े छॾियूं आहिनि। त सरकारी ॿनी ते जॾहिं पाबंदी लॻियल आहे, लेटर निकितल आहे होम डिपार्टमेंट जो, कमिश्नर मिपु ख़ासि जो, सरकारी ॿनी को बि न खणंदो, उहे साॻियूं ॿनियूं वापसि खेड़िजी वियूं। हाणे असां वटि माल जा चरागा कोन्हनि, थर जे माण्हुनि जो गुज़ारो आहे माल ते। हिकिड़ो माण्हू नौकिरी पेशा आहिनि, ॿियो हुनजो माल ते आहे,
जे इन वटि 250 या 100 बकरियूं आहिनि उहे वरी 2 बकरियूं 3 बकरियूं महीने जी विकिणी गुज़र सफ़र करे थो अच्छा त उन जे लाइ माल जेके गोचर आहिनि उहे असां वटि ख़तमु थी विया आहिनि माल जा चरागा असां वटि कोन बचिया आहिनि सरकारी बनियूं जेके वॾा बोतार वेठा आहिनि बनियूं सभु खेड़े छॾियूं आहिनि वॾे वॾे माण्हुनि वटि बनियूं आहिनि उहे सही ऐं उन खां कॉल पोइ असां वटि आहे सॉरी तव्हांजी बिल्कुलु, ॻाल्हि तव्हां कटियां ॻाल्हि थी अस्सलाम वालेकुम जी कीअं आहियो दादा ठीकु आहियो तव्हांजी दुआऊं आहिनि बिल्कुलु ठीकु ठाक कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदो जी जी बिल्कुलु प्रोग्राम तव्हांजो मां ॾिसंदो बि आहियां काल बि कंदो आहियां पर अॼु काल में मुंहिंजी काल जेल लॻी वई मुंहिंजो चवणु इहो आहे जी मुंहिंजो बि इहो चवणु आहे त जीअं असांजी पंहिंजी सिंध आहे जी असांजी सिंध आहे जी उन असांजे सिंध में कई ज़ुल्म मां ॾिसंदो आहियां कई ज़ुल्म ॾिसंदो आहियां जंहिंमें माना पैसे छो हूंदो आहे या कोई बि अहिड़ो पुलिस वारो हूंदो आहे पंज रुपया हूंदो आहे ग़रीब ते ज़ुल्म करे ईंदो आहे छा मूंखे एहसासु न थींदो आहे आवाज़ कटिजे पई पर उन्हनि ॾाढी सुठी काई ॻाल्हि कई हुई सिंध जे बारे में मसइलनि जे बारे में त मुंहिंजे ख़्याल सां हाणे क्या सुनाएंगे आप लाजो भाई मैं तो एक खूबसूरत गीत सुना चुका हूँ क्योंकि वक्त की कमी का हमें सामना है लेकिन हमारे जो व्यूवर्स हैं वो इस इंतज़ार में बैठे हुए हैं कि आप कुछ सुनाएं अच्छा मैं सुनाऊं ओके तो हो जाए एक आपकी जरूर खूबसूरत आवाज़ में खूबसूरत होती हूँ कि कब मुझे फरमाइश आएगी और मैं गाना बताऊंगी तो आकाश अंसारी जी शायरी आहे मुंहिंजा चाचा आहिनि ऐं तमामु पाण हिकिड़ा सुठी शख़्सियत आहिनि त बिल्कुलु ख़तरनाक शायरी आहे उन्हनि जी वक़्त जी चीच में ज़िंदगी जो छलो वक़्तु उॾामे पियो पखी जीअं त उन ई हवाले सां चाचा जेको आहे शायरी लिखी आहे त बिस्मिल्लाह कंदासीं वक्त जी चीच में जिंदगी जो छलो वक्त जी चीच में जिंदगी जो छलो पियो थिए गिलो ओ यार जल्दी मिलो ओ यार जल्दी मिलो यार जल्दी मिलो ओ यार जल्दी मिलो चरपण घटवा वञनि दिल जा राई अर्पण घटवा वञनि तो सा चाहत चरपण घटवा वञनि दिल जा राई अर्पण घटवा वञनि ऐं विछोड़न में नाहे रहियो वलवलो यार जल्दी मिलो ओ यार जल्दी मिलो
मेहरबानी। कॉल असां वटि आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी बास कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु। अख्तर चन्ना लाड़काना खां कीअं आहियो अदा? तव्हां ठीकु आहियो? अदी सुञाणे वरितो आहे? बिल्कुलु सुञाणे वरितो। तव्हां मुंहिंजे फर्स्ट शो में कॉल कई हुई। वॾा कुर्ब जेको आहे कीअं लॻे पियो? जेको आहे हा तव्हांजे जेको आहे हिन प्रोग्राम में अचण सां जेको आहे सो रोशन ख़्याली बि थी वई आहे, सॼो माहौल बि सेट थी वियो आहे। मेहरबानी अदा, मेहरबानी। तव्हां एतिरा सुठा। जी जी चंद लफ़्ज़ ॿुधायां इजाज़त हुजे? ज़रूर ज़रूर, बिस्मिल्लाह। असां रोलाक जन्मनि जा ईअं महसूस थींदो आहे। वाह। असां रोलाक जन्मनि जा ईअं महसूस थींदो आहे, असां आलाप सिदकनि जा ईअं महसूस थींदो आहे। वाह। हयाती शाख बि हेॾी सॾे थी माठ मक़्तल में, हयाती शाख बि हेॾी सॾे थी माठ मक़्तल में, असां वरलाप सॾड़नि जा ईअं महसूस थींदो आहे। वाह वाह। तुंहिंजो मुरकण ॿुधाए थो, तुंहिंजो टहकण ॿुधाए थो, तुंहिंजो मुरकण ॿुधाए थो, तुंहिंजो टहकण ॿुधाए थो, असां अंसार उधमनि जा ईअं महसूस थींदो आहे। वाह। सुबुह जी हीर तो जहिड़ी हवा जी दिलि बि तोसां। वाह वाह। सुबुह जी हीर बि तो जहिड़ी हवा जी दिलि बि तोसां, असां हेराक शामुनि जा ईअं महसूस थींदो आहे। वाह। हुस्न जी ॻाल्हि जो निकिती तॾहिं तुंहिंजो ख़्यालु आयो, हुस्न जी ॻाल्हि जो निकिती तॾहिं तुंहिंजो ख़्यालु आयो, असां घायल निगाहुनि जा ईअं महसूस थींदो आहे। वाह। तुंहिंजी रोशन ख़्यालीअ सां सॼो माहौल गॾिजे थो, तुंहिंजी रोशन ख़्यालीअ सां सॼो माहौल गॾिजी पियो, असां आदी उल्कनि जा ईअं महसूस थींदो आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त। नीरी वॻो नीरो रंगे थो रूह नीरोली, नदी नीरी वॻो नीरो रंगे थो रूह नीरोली, रुॻो ई नीर बि नेणनि ईअं महसूस थींदो आहे, असां रोलाक जन्मनि जा ईअं महसूस। वाह वाह वाह, ज़बरदस्त, ॾाढी सुठी। तव्हांजी पंहिंजी इहा लिखियलु आहे शायरी? हेलो, तव्हांजी पंहिंजी शायरी आई आहे? अदी हे जेको आहे सो अदी आहे हिकिड़ी हसबानी नालो माहीन हसबानी, वो मोइन हसबानी आहे मुंहिंजे ख्याल में, उनजी शायरी। सही सही, ॾाढो ज़बरदस्त। तव्हां ॾाढे सुठे तरीक़े सां उनखे निभायो। थैंक यू अदा, कॉल कंदा रहंदा कयो, दिलि वॾी थी वेंदी आहे। थैंक यू सो मच। कीअं पियो लॻे तव्हांखे मुंहिंजो गानो? के ज़बरदस्ती मां तारीफ़ कराई तव्हांजो न, तव्हांजो इहो कलाम अॼु खां अॼु तव्हां ॿुधायो, इहो कलाम अॼु खां अॻु में जेको आहे हिकिड़ी मूं वटि मैसेंजर ते क्लिप आयो हुई, मूं घणनि माण्हुनि ॾे शेयर कयो, जॾहिं माण्हू किथे गमगीन किथे अकेलो वेठो हुजे ऐं हुते ई ॿुधो त माण्हुनि जे अखियुनि में लुड़क अचे थो वाक़ई। ऐं मूं वटि पियो आहे, मां तव्हांखे ॾेखारियां थो, हीअ वीडियो पुराणी वायरल थियल आहे। बिल्कुलु, इहा मुंहिंजी थोरी वायरल थी हुई। असां ईअं फार्म हाउस ते वेठा हुआसीं, 10-15 कोई मर्द वेठा आहिनि, 4-5 कोई आई फैमिली जो आहे। मुंहिंजो इहा वीडियो वायरल कीअं थी आहे? गैदरिंग हुई, पोइ मां ख़ैर उहा वीडियो हटाए छॾी, पर ख़ैर वायरल थी वई। मूंखे सुठो लॻो जेको तव्हांजी कंध हेठि आहे, जेॾी महिल तव्हां चयो पिया मां सॼो इहो ॿुध तमामु आवाज़ जेको हुयो, ऐं ख़ुशनसीबी आहे वरी तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में अॼु पाण ॿुधायो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं मां एल्बम बि नाज़रीन जल्दी ठाराईंदमि, तव्हां किथे बि न वञिजो, मुंहिंजा गाना ज़रूरु ॿुधजो। त हाणे मुंहिंजे ख़्याल सां गाने जी तरफ़ हलूं। गानो हाणे तव्हां कहिड़ो ॿुधाईंदो? जी, हाणे शाइर आमिर जो कलाम आहे कि अल साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे। वाह वाह, कंहिंजी कहिड़ी सदा आहे, कंहिंजी कहिड़ी सदा आहे। बिल्कुलु। ओ अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार दे, मौला साईं मूंखे बि हिकिड़ो यार दे, मूंखे बि हिकिड़ो यार दे, सदा मूंखे प्यार दे, मूंखे बि हिकिड़ो यार दे, सदा मूंखे प्यार दे। अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार दे, मौला साईं मूंखे बि हिकिड़ो यार दे, मूंखे बि हिकिड़ो यार दे, सदा मूंखे प्यार दे, मूंखे बि हिकिड़ो यार दे, सदा मूंखे प्यार दे। मालिक साईं मूंखे बि हिकिड़ो यार दे, अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार दे। ओ
अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे मौला साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे मूंखे बि हिकिड़ो यार ॾे सदा मूंखे प्यार ॾे मूंखे बि हिकिड़ो यार ॾे सदा मूंखे प्यार ॾे मालिक साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे जो है पीरन ते पंधड़ा कयां हथड़ा बधी दुआऊं घुरां है पीरन ते पंधड़ा कयां हथड़ा बधी दुआऊं घुरां मालिक साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे मूंखे बि हिकिड़ो यार ॾे सदा मूंखे प्यार ॾे मूंखे बि हिकिड़ो यार ॾे सदा मूंखे प्यार ॾे अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे मौला साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे जो रास जी आहे सदा पूरी कर मुंहिंजा ख़ुदा है आमिर जी आहे सदा पूरी कर मुंहिंजा ख़ुदा अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे मौला साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे मूंखे बि हिकिड़ो यार ॾे सदा मूंखे प्यार ॾे मूंखे बि हिकिड़ो यार ॾे सदा मूंखे प्यार ॾे मौला साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे अल्लाह साईं मूंखे बि हिकिड़ो यार ॾे वाह 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 हिकिड़ो यार ॾे जेको हमसफ़र बि ठहे दिलि जो सचो हुजे अॼुकल्ह धोखा घणा मिलंदा आहिनि त तव्हां बची रहो कॉल आहे असां वटि अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी जी केरु पिया ॻाल्हायो किथां ज़ुल्फ़कार ॻाल्हायो पिया जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम अभी बहुत अच्छा हुआ तव्हांजो प्रोग्राम थैंक यू बहुत अच्छो आहे कारो न जी जी कोई फरमाइश आहे कॉल कटिजी वई मुंहिंजे ख़्याल सां कोई ॻाल्हि न आहे थींदो रहंदो मुंहिंजे ख़्याल सां उर्दू स्पीकिंग हुया उन्हनि खे थोरो मसइलो थियो पिए तव्हां ॿुधायो मौसीक़ी जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं थोरो असां सीरियस नोट ते ॻाल्हायोसीं हाणे थोरो जी हिन पासे ॿुधूं त सफ़ा कमु घणो आहे बिल्कुलु उस्ताद आवाज़ तमामु ज़बरदस्त आहे ढोलक जो ऐं तमामु साउंड सिस्टम एॾो ज़बरदस्त आहे ऐं उन खां पोइ वरी तव्हांजी आवाज़ में जेको ॿ ॿुधासीं त महिरबानी महिरबानी तव्हांजो ॿई सुठा ऐं ज़बरदस्त मूंखे लॻा ऐं तमामु होश जी सीट ते वेही ऐं तव्हां जेको इहो पंहिंजी आवाज़ में गुनगुनायो थैंक यू मां बसि कोशिशि कंदी आहियां निभायां सुठी एंटरटेनमेंट ज़रूरी कॉल आहे असां वटि मां पंहिंजी तारीफ़ घटि न पई करणु चाही पर हाणे छा कयूं कॉल बि खणणी आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु पिया ॻाल्हायो काइनात जी जी काइनात कीअं आहियो ठीकु आहियो मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु तव्हां उहे आहियो न जेके मूंखे शाइरी जी फरमाइश कई हुई कहिड़ी फरमाइश कई तव्हां मूंसां शाइरी जी फरमाइश कई हुई न उहे आहियो न तव्हां अच्छा उहा का ॿी हुई छा चवणु चाहींदो प्रोग्राम ॾिसो पिया कीअं पियो लॻे जी मां बिल्कुलु प्रोग्राम मूंखे ॾाढो सुठो लॻे तव्हांजो नालो छा आहे हिकु में मिस्ट्री जो आहे तव्हांजो मुंहिंजो नालो आहे बाखला शारी हिकिड़ा मिंट रिपीट जो आवाज़ थोरो कटे थो हिकिड़ो मिंट असां बीह नथा सघो त हींअर वेठा आहियूं अदी मां रिपीट थी चवां आवाज़ कर त हिकु हाणे नालो ॿुधायो पंहिंजो ॿीहर ॿुधायो मुंहिंजो नालो आहे बाखला शारी बाखला जी हाँ अच्छा मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे तव्हां मुंहिंजी मञींदा अगरि असांजे वस में हूंदी ज़रूरु मञींदासीं हुकुम कयो
मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां हुनखे रूबी अली अनीता लस्कर खे घुरायो त ॿुधायो छॾींदा। कंहिंखे घुरायूं? रूबी अली अनीता लस्कर। ठीकु आहे, मां डायरेक्टर खे चवंदमि इनशाला तव्हांजी फरमाइश ते असां महिमान घुराईंदासीं। थैंक यू, तव्हां कॉल कई, सुठो लॻो। ऐं हाणे गाने जी तरफ़ हलणो आहे? अच्छा ठीकु आहे, मैसेज आहे। अच्छा, प्रोग्राम ख़तमु थी वियो, ख़बर ई न पई, पुॼाणी आहे। नाज़रीन, असां पंहिंजे महिमाननि खां मैसेज वठंदासीं, उनखां पोइ मां तव्हांखे अल्लाह हाफ़िज़ कंदमि। जी, कोई मैसेज ॾियणु चाहियो था? मैसेज इहा ई आहे, तव्हांजो चैनल माशाल्लाह ज़बरदस्त, ऐं तव्हांजो डायरेक्टर साहब तमामु ज़बरदस्त ऐं सुठा सुठा महिमान घुराईंदा आहियो, ऐं तव्हांजे इन चैनल खे अल्लाह ताला कामयाबी ऐं जल्द जेको आहे थोरे वक़्त में तमामु सुठी हिकिड़ो प्रोग्राम खणी ईंदा आहियो, ऐं सुठा असांजे कुंड कुंड ताईं जेको आहे तव्हांजी ख़बर न्यूज़ धरती टीवी हलाईंदी आहे असांजी, ख़ासि करे तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं वरी पंहिंजे धरती टीवी खे चवंदुसि त महिरबानी करे मुंहिंजे थर जे लाइ थोरो हाईलाइट कयो, तालीम की पंहिंजे डायरेक्टर साहिब खे चवंदासीं ऐं मालिक खे चवंदासीं त असांजे थर ॾे थोरो ॾिसे। ऐं तमामु ज़बरदस्त प्रोग्राम, ऐं सभु तव्हांजो ॻाल्हियूं, तव्हांजो सॉन्ग तमामु ज़बरदस्त। ऐं वरी आउं पंहिंजे थर वासियुनि खे चवंदुसि महिरबानी करे ऐं उथो ऐं पंहिंजे थर जी जेको आहे ख़िदमत कयूं, ऐं संद गवर्नमेंट खे बि चवंदासीं महिरबानी करे असांजे थर खे थोरो नज़र ॾिसे। ऐं आख़िरी हिकिड़ी गुफ़्तगू इहो कंदो हलां तव्हां सां त जेको अध में पाण गार छॾी थी सरकारी ॿनियूं जेको खेड़ियूं वियूं आहिनि त महिरबानी करे उहो आउं कमिश्नर में पुखास खे चवंदुसि महिरबानी करे उहे ॿनियूं जेके माण्हू खेड़े छॾियूं आहिनि उहे ॿनियूं भेलायूं वञनि, सरकारी जेके ॿनियूं आहिनि, ऐं माल जा चरागा आहिनि। जेकॾहिं इहे माल जा चरागा असांजा ख़तमु थी विया त असांजो माल कोन बचंदो, ऐं थर जो माण्हू नौकिरी पेशा आहे, उनखां पोइ माल ते गुज़ारा। ऐं इहे वॾनि खे जेके ॿनियूं जेके खेड़ियूं आहिनि ॿनियूं भेलाए असांजे माल जा चरागा ख़ाली थियनि। ऐं ॿिया जेके थर में जेके वण वढजनि पिया, SP खे चवंदासीं, DIG खे चवंदासीं महिरबानी करे वण रोकियो हुजे। जेकॾहिं वण असां थर में ख़तमु थी वियो त बरसातूं असां वटि कोन पवंदियूं। बिल्कुलु, ऐं तव्हां ॻाल्हियूं अगरि कयूं त खोड़ सारियूं आहिनि, ऐं हाईलाइट थी चुकियूं आहिनि तव्हांजी ॻाल्हियूं इनशाला इन्हनि ते अमल बि थींदो। त नाज़रीन, मूंखे ऐं लाजो भाई खे इजाज़त ॾियो, असां इनशाला सुभाणे वरी तव्हांजे अॻियां पेश थींदासीं। सुभाणे बि असां वटि तमामु स्पेशल महिमान आहिनि। ऐं आख़िर में बसि हा, सागर आख़िर में असांखे ॿुधाईंदा, इनशाला असां सुभाणे मिलंदासीं। हाणे हलूं था गाने जी तरफ़। जी सागर। तोखे विसारण मुझे वस में ना है, मां मजबूर